नाज़रीन, हैदराबाद में बिजली जी लोड शेडिंग जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर जी हिदायत ते चीफ सेक्रेटरी डीसी खे लेटर लिखी छॾियो आहे, जंहिंमें शहर में थींदड़ लोड शेडिंग जे वक़्त बाबति रिपोर्ट तलब कई वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल मुदसर हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग वधण सबबि तक़रीबन गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके शहरी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि, जंहिंजो चीफ सेक्रेटरी नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो खे मुख़्तलिफ़ जेके 4 तालका आहिनि उन्हनि में थींदड़ लोड शेडिंग बाबति प्रोफार्मा तयारु करे असिस्टेंट कमिश्नर ॾांहुं उमाइण जो पिणु हुकुम जारी कयो आहे। जंहिंखां पोइ डीसी हैदराबाद तरफ़ां प्रोफार्मा तयारु करे मुख़्तलिफ़ जेके 4 तालका आहिनि हैदराबाद जा 4 तालकनि जे असिस्टेंट कमिश्नर ॾांहुं उहे उमाणियो आहे। उन्हनि हुन ॼाणायो आहे त कहिड़े फीडर में केतिरी लोड शेडिंग थी रही आहे। 4 तालकनि अंदरि जेका बि लोड शेडिंग थी रही आहे उहा मुकमल तौर ते डेटा उन्हनि खे फ़राहम कनि, जंहिंखां पोइ हू हिकु रिपोर्ट तयारु करे चीफ सेक्रेटरी हैदराबाद खे उमाणींदो ऐं उहा ई रिपोर्ट चीफ सेक्रेटरी हैदराबाद वॾे वज़ीर खे उमाणींदो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं ख़बर पइजी सघे त केतिरा कलाक जेका आहे हिसो तरफ़ां लोड शेडिंग कई पई वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद शहर अंदरि जीअं गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो आयो आहे, ईअं ई हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 10 खां 12 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 15 खां वधीक ट्रांसफार्मर गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वधीक सड़ियल आहिनि। उतां जा जेके मक़ामी शहरी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। मामूल मूजिबि अॼोके ॾींहं में बि तक़रीबन 4 खां 5 एहतिजाज थिया आहिनि, पर रोज़ाने जे बुनियादनि ते 7 खां 8 इलाइक़नि जा शहरी रोडनि ते निकिरनि था, हेस्को ख़िलाफ़ु एहतिजाज कनि था, पर हेस्को इंतिज़ाम जो को बि अमलदार उन्हनि जी दांह ॿुधण वारा न आहे। तंहिंखां पोइ सिंध हुकूमत तरफ़ां सख़्तु हुकुम जारी कया आहिनि। हैदराबाद शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में थींदड़ लोड शेडिंग जेका बि थिए थी मुकमल तौर ते मालूमात सिंध हुकूमत खे फ़राहम कयो वञे जीअं उहा वफ़ाक़ ॾांहुं शिकायत करे सघे। तफ़सीलनि खां आगाह थियण लाइ अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।